नारायण हरि पढ़ लियो वेठुटे अरे भाई ॾाढो अभ्यास खपो था हाँ। मन छुटंदो आहे ईअं तव्हां चवण सां बि न छुटंदो माया ॾाढी वेंकुटे चाह न रखूं था पर कर्म कहिड़ो था कयूं पंहिंजो वेंकुटे था अजा उणियो श्री सुखदेव जो राजा परीक्षित खे बाक़ी खंड जो हाल ॿुधाइण श्री सुखदेव जन त राजन पूर्व खंड में रामचंद्र विराजमान आहे हनुमान हुते पुजारी आहे बोल सियावर रामचंद्र की जय महावीर हनुमान की जय। हुते ऐं हनुमान हुते पुजारी आहे जो रघुनाथ जी मंत्र सां पूजा ऐं उस्तति करे चवे थो त तव्हां फ़क़ति संसारी जीवन जे कल्याण ऐं धर्म मार्ग ते हलाइण वास्ते अवतार वरितो हो न कि रावण जे मारण लाइ पंहिंजी इच्छा सां तव्हां फ़क़ति राक्षसनि खे मारणु घुरो था घुरो हा त देरि न हुई ऐं मन में जानकीअ जे विछोड़े में घणा विलाप कया हा खे संसारी जीवन खे ॾेखारण लाइ त जॾहिं मूं जहिड़े पार ब्रह्म परमेश्वर खे बि ग्रस्त करण में दुख थियो तॾहिं संसारी जीवन जी छा हालत थींदी बोल भगवान की जय। तव्हां इन्हीअ करे तन धारण कयो त जंहिंमें तव्हांजे शरण अचण वारो अहिड़ो सुंदर स्वरूप छॾे ॿिए खे कीन जपे ऐं परमेश्वर भारत खंड में इहा ॻाल्हि वीचारे नर नारायण जो अवतार वरितो इन लाइ हिन खंड जा माण्हू कलयुग में जप तप ऐं पूॼा न करे सघंदा तंहिं करे मां तपस्या जो रूप रखी बद्री ऐं केदार में वेठो रहां उते जेको अची मुंहिंजो दर्शन करे तंहिंखे पंहिंजे दर्शन जो फल ॾेई पवित्र करे मुक्ति ॾींदुसि बोल श्री नारायण भगवान की सुभाणे निकिरी न बद्री केदार वधीक जो अॼु ताईं बद्रिका आश्रम में तपस्या वेठो करे ऐं उते नारद पुजारी थी साक्षात योग सां मंत्र पढ़ी पूजा ऐं स्तुति करे चवे थो त दीनानाथ सॼे जगत जे उत्पत्ति ऐं नाश करण वारा तव्हां ई आहियो सतनि दीपनि में भारत खंड सॼी पृथ्वीअ ते तमामु पवित्र आहे इन्हीअ खंड में जेको जीव जहिड़ो कर्म करे थो तहिड़ो फल ॿिए लोक में भोगे थो जहिड़ो जीव कर्म करे थो तहिड़ो फल ॿिए लोक में भोगे थो इन्हीअ करे भारत खंड खे कर्म भूमि बि चवंदा आहिनि जंहिंमें पाप ऐं पुण्य पोख वांगुरु वधंदो रहे थो भारत खंड खां सवाइ ॿिया जेके 8 खंड आहिनि उते हमेशह त्रेता युग हिकु जहिड़ो आहे कलयुग पंहिंजो दख़ल नथो करे सघे उते जा रहंदड़ देवताउनि वांगुरु पंहिंजूं स्त्रियूं साण करे सुख विलास कनि था उते सदाईं बसंत रुत आहे ऐं इंद्र लोक जहिड़ो सुख आहे चइनि वर्णनि जो वीचार फ़क़ति भारत खंड में आहे पर ॿियनि खंडनि जा माण्हू एतिरे सुख हूंदे बि भारत खंड जे माण्हुनि खे पाण खां चङो ऐं भॻवान ॼाणंदा आहिनि उनजो सबबु हीअ आहे त भारत खंड जा रहवासी थोरे सिमरन करण सां भवसागर पार उतरनि था हे प्रभु तव्हां कलयुगी माण्हुनि खे पंहिंजे दर्शन ॾियण वास्ते हिन खंड में अवतार वरितो आहे तंहिं हूंदे बि कलयुगी मनुष्य अहिड़ा कपटी आलसी ऐं अभिमानी थी पिया आहिनि जो उन्हनि खे संसारी माया अहिड़ो वकोड़े वेही आहे जो तव्हांजे दर्शन करण जी वांधिकाई नथी मिले बोल श्री नारायण भगवान हिते वेठा आहिनि 5-7 माण्हू आहियूं माण्हुनि खे वांधिकाई नथी मिले अहिड़ो वकोड़े वेही आहे तव्हांजी माया संसारी माया अहिड़ो वकोड़े वेही आहे जो तव्हांजे दर्शन करण जी वांधिकाई बि नथी मिले न हे प्रभु जंहिं ते तव्हां पंहिंजी कृपा करियो था सो ई तव्हांजे शरण में अचे थो हे परिषद जॾहिं देवताऊं स्वर्ग मां विमान ते चढ़ी मंदराचल पर्वत ते आनंद वठण वास्ते वेंदा आहिनि तॾहिं हू भारत खंड जे माण्हुनि खे ॾिसी पाण खे ख़ुशि सम्झी चवंदा आहिनि त असांखे अहिड़ी सामर्थ्य न आहे जो अहिड़े उत्तम पद खे पहुची सघूं छो जो भारतवासी शुभ कर्म करण सां जेके उत्तम पद घुरनि तंहिंखे पहुची सघनि था सो हे राजा जंहिं भारत वर्ष में मनुष्य जनम वठी पंहिंजो जनम माया जे मोह में विञायो तंहिंजो जनम वठणु अजायो आहे बोल श्री कृष्ण भगवान उन मनुष्य जी इहा हालत सम्झणु घुरिजे जीअं को धन मिलण जे वास्ते घणो कशालो करे कंहिं वॾे ऊचे पहाड़ ते चढ़ी धन जे खाण वटि पहुचे पर धन खे हासिलु करण खां सवाइ पहाड़ खां हथे खाली हेठि किरी पवे त उन वक़्तु पछताइण खां सवाइ हू ॿियो कुझु बि करे न सघंदो तंहिं करे वाजिबु आहे त जो मनुष्य जो जामो पाए हरि भॼन कजे जेको मनुष्य पंहिंजे अज्ञान करे ईअं नथो करे सो ॾाढो पछताए थो हिन भारत खंड में चित्र कूट
चित्रकूट आहे गोदावरी इत्यादि घणा ई पर्वत आहिनि